दरवाद डैम जो पानी टे देहियूं असांजूं बुॾी वियूं आहिनि। हिकिड़ी ॾेसवी, कंडे तराई ऐं वाही आरब खां 400-500 जे लॻभॻि घर जेके आहिनि से ख़तमु थी चुका आहिनि। बिल्कुलु मस्जिदूं माण्हुनि जूं बुॾी वियूं आहिनि, फसल माण्हुनि जा बुॾी विया आहिनि। हिते सरकार जे तरफ़ां को बि अहिड़ो ऐलान कोन कयो वियो आहे। CM सिंध आयो हिते हिन इलाइक़े जो विज़िट कयईं, पर उन जे बावजूद बि हिते को ऐलान कोन थियो। ख़ाली शो प्रोग्राम थियो, फोटोग्राफी थी, तंबू लॻा, पर जेके माण्हू मुतासिर आहिनि उन्हनि लाइ का बि हिते इमदाद कोन ॾिनी वई। सिंध हुकूमत छा थी करे? सिंध हुकूमत खे खपे त जेके माण्हुनि जा घर ॿुॾा आहिनि उन्हनि लाइ ऐलान कयो वञे, माण्हुनि खे पक्का घर ठाराए ॾिना वञनि त माण्हू पंहिंजो उन में रही सघनि। टेंट में केतिरे टाइम ताईं रहंदो? बाक़ी हिते जेके चूंडियल नुमाइंदा आहिनि 40 सालनि खां वठी इक़्तिदार में उहे आहिनि। आउं सम्झां थो त उन्हनि खे अलाह साईं एतिरो ॾिनो आहे जे उहे चाहिनि त कोस्तान जा इहे जेके माण्हू मुतासिर आहिनि उन्हनि खे घर बि ठाहे ॾियनि, उन्हनि खे मुआवज़ा बि वठी ॾियनि। पर सरकार जो जेको कटो ॾिनल उहो पंहिंजे गाॾीअ में विझी ऐं उहे माना निकिता आहिनि विरहाइण। उन मंझि बि हुननि जी इहा आहे त पसंदि नापसंदि। जे अगरि को माण्हू ॼामशोर इताद सां वाबस्ता आहे त उनखे सामान नाहे ॾियणो, उनखे टेंट नाहे ॾियणो। जो अगरि हुननि जो को वाबस्ता हुननि सां आहे, वोटर आहे, त उनखे ॾियणो आहे। त असीं चऊं था हे ॿोॾ मुतासिर माण्हू आहिनि, हिननि में इहो फ़र्क़ु न कयो वञे। हिते माण्हुनि खे पंहिंजो जेको माण्हुनि जो नुक़सानु थियो उन बुनियाद ते माण्हुनि खे पंहिंजा हक़ ॾिना वञनि। जीअं CM सिंध आयो हिते असांखे काफ़ी उमेदूं हुयूं त CM सिंध ऐलान कंदो, पर हिते अहिड़ो ऐलान करे कोन सघियो। इन खां त बहितर त न अचे हा त सुठी ॻाल्हि आहे। जेके माण्हुनि जूं उमेदूं हुयूं से माण्हुनि जूं उमेदूं पूरियूं न थियूं। असीं ॼामशोरो इतिहाद जा जेके बि दोस्त आहियूं, असांजी कोशिशि आहे त जेको बि वस वारो असांजे हथ में आहे, असां अॼु बि हिते कोई 100 माण्हुनि जो राशन खणी आयासीं। हींअर माण्हुनि खे हिते असां ॾिनो आहे। असां अॻियां बि कोशिशि कंदासीं त माण्हुनि जी मदद कई वञे। बाक़ी गवर्नमेंट जे तरफ़ां का बि शइ न थी आहे। सो उनखे असां अपील कंदासीं सिंध हुकूमत खे त महिरबानी करे हिननि खे जेके हिननि जा ॻोठ ॿुॾा आहिनि, हिननि जे घरनि लाइ कुझु ऐलान कयो वञे। हिन जा सोलर सिस्टम ॿुॾी विया आहिनि, बोरिंग ॿुॾी विया आहिनि। हिते माण्हू वेठा आसमान जे हेठां वेठा आहिनि, अलाह ॾांहुं पिया निहारीनि। पर हुकूमत वक़्त जी हुकूमत खे खपे त हिन जी मदद करे।